रहीम अस्सलाम वालेकुम जनाब, मां इंसाफ अली मेमन तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो ऐं सम्झायो सां गॾु। जनाब, जंहिं दोस्त मुंहिंजे चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब कोन्हे कयो त प्लीज़ करे वठे। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जे आइकॉन खे ज़रूरु क्लिक करे। ईअं करण सां ईअं थींदो जो मुंहिंजी नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचंदी, तव्हां उनखे ॾिसी फ़ाइदो वठी सघंदो। ईअं तव्हांखे करणु बि खपे, छाकाणि जो आउं डेली बेसिस ते का न का नई शइ तव्हांजे लाइ आणींदो रहंदो आहियां जेका तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद हूंदी आहे। मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। अॼु जंहिं एप्लीकेशन जो रिव्यू मूंखे ॾियणो आहे उहा एप्लीकेशन बि सुठी हिकिड़ी एप्लीकेशन आहे, मूंखे सुठी लॻी, इन करे मूं तव्हांजे लाइ आंदी आहे। हाणे घणा दोस्त जेके मोबाइल में सिग्नेचर पंहिंजी महफ़ूज़ करे रखणु चाहिनि था या उनखे किथे इस्तेमालु करणु चाहिनि था, त सिग्नेचर मेकर जे नाले सां हिकिड़ी एप्लीकेशन आहे। अॼु उन जो रिव्यू ॾींदुसि, इनशाला तव्हांखे पसंदि ईंदी ऐं तव्हांखे फ़ाइदो ॾींदी। हाणे हलूं था उन एप्लीकेशन जी तरफ़। हीअ एप्लीकेशन आहे सिग्नेचर मेकर जे नाले सां। इनखे क्लिक कंदासीं। क्लिक करण सां ही जेका खुली वई आहे सिग्नेचर क्रिएटर जे नाले सां आहे ऐं तव्हां ॾिसी सघो था इन में 4 ऑप्शन तव्हांखे मिलंदा। फर्स्ट जेको अपीयरेंस आहे उन जो इंटरफेस आहे जेको उन में 4 ऑप्शन मिलंदा। इन में हिकिड़ो त मैनुअल सिग्नेचर तव्हां करे सघो था। मैनुअल सिग्नेचर सां मुराद ईअं आहे जीअं ई तव्हां इनखे क्लिक कंदो त हिकिड़ो इश्तिहार आहे, इनखे क्लिक करे पोइ तव्हां ही प्लस जे आइकॉन खे दॿाए सघो था ऐं इन में मुख़्तलिफ़ ऑप्शन मिलंदा। ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजे लिखी सही करणु चाहियो था त उन जे लाइ तव्हांखे मैनुअल जेको आहे सिग्नेचर जो ऑप्शन वठिणो पवंदो। इन सां बि तव्हां करे सघो था, पर हिन जेकॾहिं ॿियो कुझु ॿिए नमूने सां करणु चाहियो था, ऑटो सिग्नेचर करणु चाहियो था, त इन में खोड़ सारा तव्हांखे नमूना मिली वेंदा जंहिंमें तव्हां पंहिंजी करे सघो था। हाणे जीअं ई ऑटो सिग्नेचर खे तव्हां ओपन कंदो त हिते तव्हांखे 4 ऑप्शन मिलनि था। बैकग्राउंड बि ॾेई सघो था, इमोजीज़ बि ॾेई सघो था, सेव करे सघो था ऐं टाइप नेम करे खे क्लिक कंदासीं। टाइप नेम में तव्हांखे जंहिं नाले सां सिग्नेचर ठाहिणी आहे उनखे लिखंदव। जीअं आउं लिखां थो, मुंहिंजो नालो आहे इंसाफ अली मेमन। इंसाफ अली लिखां थो ऐं हिते तव्हां ॾिसंदव त मथे जेको आहे तव्हांखे हिन जा रिव्यू ॾिए पियो। हेठि तव्हांखे टेक्स्ट जूं मुख़्तलिफ़ जेके शयूं मिली वेंदियूं। इन मां तव्हां कंहिंखे बि सर्च करे पंहिंजी सिग्नेचर ठाहे सघो था ऐं तव्हांखे कई सारा लुक हिते मिली वेंदा। हाणे जीअं जंहिंखे क्लिक कंदा वेंदो मथे तव्हां ॾिसंदा वेंदो उन ई तरह जी तव्हांजी ठही वेंदी ऐं सिग्नेचर खे ठाहे सघो था। खोड़ सारा नमूना तव्हांखे हिते टेक्स्ट में मिली वेंदा ऐं हिते पंहिंजे नाले जी जेका सिग्नेचर आहे उनखे ठाहे सघो था। उनखे ठाहिण खां पोइ तव्हां हिते मथे राइट जे निशान खे क्लिक कंदो ऐं इन जी साइज़ खे घटि वधि करे सघो था, इनखे रोटेट वग़ैरह करे सघो था। उन खां पोइ इन जो बैकग्राउंड बि तव्हां चेंज करे सघो था। गैलरी में वञी चेंज करियो था या जेके कलर आहिनि उन्हनि में करणु चाहियो था। हाणे हिते कलर आहे, ऐं कलर ॾियां थो, ओके करियां थो, तव्हां ॾिसी सघो था कलर बि ॾेई सघो था। जेकॾहिं गैलरी मां का खणणु चाहियो था त उहा बि इनखे बैकग्राउंड ॾेई सघो था। इमोजीज़ बि हिते तव्हांखे खोड़ सारा मिली वेंदा। को इमोजीज़ ॾियणु चाहियो था त ॾेई सघो था, उनजी साइज़ खे घटि वधि करे सघो था, सिग्नेचर खे बेस्ट लुक ॾेई सघो था। त हीअ हिकिड़ी सुठी एप्लीकेशन आहे सिग्नेचर क्रिएटर जे नाले सां। हिनखे हिकिड़ो दफ़ो ज़रूरु ट्राई कयो ऐं उन खां पोइ जॾहिं तव्हां करे वठंदव त उन खां पोइ सेव जे ऑप्शन खे क्लिक करे सेव करे सघो था। सेव करे सघो था ऐं हिकिड़ो सुठो लुक ॾेई सघो था। हाणे इन जे लाइ मूं तव्हांखे ॿुधायो आहे त जंहिं बि एप्लीकेशन जो आउं रिव्यू ॾींदो आहियां उनजी लिंक जेका आहे ऐं पंहिंजे डिस्क्रिप्शन में तव्हांखे ॾींदुसि, उतां तव्हां उनखे डाउनलोड बि करे सघो था ऐं ॾिसी सघो था। ऐं जेकॾहिं तव्हां स्टोर में वञी उनखे करणु चाहियो था त स्टोर में वञी बि तव्हां ही सर्च बार में सिग्नेचर में क्रिएटर जे नाले सां सर्च कंदव त तव्हांखे हिते कई मिली वेंदा। इन मां ई जेका सेकेंड वन आहे तव्हां उनखे डाउनलोड कयो ऐं तव्हां ॾिसी सघो था। जीअं इनखे क्लिक कंदो, मूं डाउनलोड करे छॾी आहे, इनखे तव्हां हिकिड़ो दफ़ो ज़रूरु यूज़ कयो ऐं तव्हां ॾिसी सघो था इनजी रेटिंग तमामु बहितरीनु आहे। 4.6 जी रेटिंग आहे। 50 मिलियन माण्हुनि इनखे डाउनलोड कयो आहे। तमामु सुठी हिकिड़ी एप्लीकेशन आहे, इनखे हिकिड़ो दफ़ो ज़रूरु ट्राई कयो। जेकॾहिं तव्हां चाहियो था त एंड्रॉइड में पंहिंजी सिग्नेचर खे महफ़ूज़ करियो ऐं सिग्नेचर खे ठाहियो त इन जे लाइ सुठी हिकिड़ी एप्लीकेशन आहे। इनखे हिकिड़ो दफ़ो ज़रूरु ट्राई कयो। इन सां गॾु जो की वीडियो खे ख़तमु करियां थो, पर इन रिक्वेस्ट सां त मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कयो ऐं कमेंट्स में लिखो। जेकॾहिं को सवाल आहे त उहो मूंखां पुछी सघो था। सभिनी खां वधीक जेका मुंहिंजी रिक्वेस्ट आहे उहा इहा आहे त तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइबर जी मूंखे तमामु सख़्तु ज़रूरत आहे। तव्हांजी कोऑपरेशन सां ई मुंहिंजो चैनल प्रमोट थींदो ऐं मुंहिंजे लाइ तमामु सुठो थींदो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जे आइकॉन खे ज़रूरु दॿायो। ईअं करण सां तव्हां वटि मुंहिंजी नई अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन पहुचंदी ऐं उनखे ॾिसी फ़ाइदो वठी सघंदो। इन सां गॾु तव्हां खां इजाज़त वठां थो इन दुआ सां। अल्लाह तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे। अल्लाह हाफ़िज़।